नए साल जे मौके ते कराची पुलिस जी सख्त चेकिंग बावजूद मुख्तलिफ इलाइक़नि में हवाई फायरिंग सबब गोलियूं लॻण सबब एक मासूम ॿार ऐं औरतुनि समेत 22 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नए साल जे मौके ते कराची में पहिरियों वाक़ियो सदर में सेंट पैट्रिक्स स्कूल वेझो पेश आयो, जंहिंखां पोइ गार्डन, उस्मानाबाद लाइट हाउस कंपाउंड, सिविल अस्पताल वेझो राजा मैंशन, नॉर्थ नाज़िमाबाद, हुसैनाबाद, नाज़िमाबाद, लियाकताबाद, 5 स्टार चौरंगी, कश्मीर कॉलोनी, खारादर, अलासिफ स्क्वायर, ईदगाह, सूमरा गेटी ऐं ॿिनि इलाइक़नि में राति देर ताईं अब्बास शहीद अस्पताल, सिविल अस्पताल ऐं जना अस्पताल में ज़ख़्मियुनि खे आणण जो सिलसिलो जारी रहियो। कराची पुलिस नए साल जे मौके ते हवाई फायरिंग जे वाक़िअनि में मुलवस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई कंदे ॿिनि पुलिस एहलकारनि समेत 17 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। एसपी गुलशन डिवीज़न सलीम शाह मूजिबि गुलशन पुलिस कार्रवाई कंदे हवाई फायरिंग में मुलवस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। सलीम शाह ॿुधायो त ॿिनि जवाबदारनि खे गुलशन इक़बाल जॾहिं त सलीम शाह ॿुधायो त ॿिनि जवाबदारनि खे गुलशन इक़बाल जॾहिं त हिक खे शाराए फैसल तां गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई पई वञे। ॿिए तरफ़ एसएसपी सिटी मूजिबि सिटी डिस्ट्रिक्ट में फायरिंग कंदड़ ॿिनि पुलिस एहलकारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। इक़्तिसादी मामलनि ऐं कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर अयाज़ सादिक चयो आहे त पीटीआई चेयरमैन इमरान खान पंहिंजी हुकूमत जे 4 सालनि दौरान इदारनि खे गैर मुस्तहकम लाइ मुख़्तलिफ़ साज़िशनि जो ड्रामो कयो। वफ़ाक़ी वज़ीर ऐं नून लीग अॻवान अयाज़ सादिक हिक तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त इमरान खान एहसान फरामोश आहे। तारीख़ इंसाफ़ जे 4 सालनि जी कारकर्दगी कंहिंखां बि लिकियल न आहे। जहांगीर तरीन, अलीम खान ऐं ओन चौधरी इमरान खान लाइ घणो कुझु कयो। इमरान खान हर कंहिंखे ॾंगियो आहे। हुन चयो त माज़ी में असांजे ख़िलाफ़ कूड़ा केस ठाहिया विया। इमरान खान पंहिंजी कुर्सी खे इस्तेमाल करे माण्हुनि खे गिरफ़्तार करायो। इमरान खान जॾहिं असां ख़िलाफ़ केसिस तैयार कया उन वक़्तु हिकु बि सुल्तानी शाहिद न हो, पर हाणे हुन ख़िलाफ़ गवाहनि जी लाइन लॻल आहे। अयाज़ सादिक चयो त इमरान खान जो कूड़ अवाम जे साम्हूं अची चुको आहे। इमरान न्याज़ी जे 4 सालनि मुल्क खे बर्बाद करे छॾियो। हीअ माण्हू इमरान खान खे इलेक्ट न कराए सघिया त सिलेक्ट कराए छॾियाऊं। वफ़ाक़ी वज़ीर तारीख़ इंसाफ़ जे चेयरमैन मथां तनक़ीद कंदे चयो त इमरान खान तोशाखाने जा तोहफ़ा विकिरो कया, जंहिंसां मुल्क जी बदनामी थी। हुन तोशाखाने मां सस्ती घड़ी वठी करोड़े रुपयनि में विकिरो कई। उहा घड़ी मुल्क जी अमानत हुई। इमरान खान जूं जेकी ऑडियो साम्हूं आयूं आहिनि, छा उन मां लॻे थो त मदीने जी रियासत वारा माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि? हीअ अवाम जे साम्हूं बेनकाब थी चुको आहे। नून लीग अॻवान चयो त इमरान खान मुल्क, अवाम ऐं इस्टेब्लिशमेंट खे बेवकूफ़ बणायो। परवेज़ इलाही इमरान खान जो वकील बनियल आहे। पीडीएम इमरान खान जी नफ़रत सबब बणिजी। तारीख़ इंसाफ़ परॾेही फंडिंग में इसराइल ऐं भारतीयनि खां पैसा वरिता। पुछण ते चवंदा हुआ त पैसा नाहिनि वरिता, पर स्टेट बैंक समूरा तफ़सील जारी करे छॾिया आहिनि। सदर आरिफ अलवी इस्लामाबाद में मकानी चूंडनि वारो बिल बिना सही जे वापसि करे छॾियो आहे। ऐवान सदर मां जारी कयल बयान में चयो वियो आहे त बिल उन करे वापसि कयो वियो आहे जो उन सां मकानी चूंडनि में वधीक देर थी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत पारां खयल गैर ज़िम्मेवाराना क़दमनि जे नतीजे में चूंड अमल में देर थी, जेको जमहूरियत जे लाइ बहितर अमल न आहे। सदर आरिफ अलवी चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लत क़दमनि सबबि इस्लामाबाद में मकानी चूंडूं न थी सघियूं। 50 यूनियन काउंसिलनि जी हद बंदी मुकमल थियण खां पोइ इलेक्शन कमीशन 31 जुलाई ते इस्लामाबाद में मकानी चूंड जो फ़ैसिलो कयो। ऐवान सदर तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त चूंड जे ऐलान बावजूदि वफ़ाक़ी हुकूमत यूनियन काउंसिलनि जो अंग 50 मां वधाए 101 करे छॾियो। यूसीएन जो अंग 50 मां वधाए 101 करण जे नतीजे में चूंडूं अल्तवा जो शिकार थियूं। 101 यूनियन काउंसिलनि जी हदबंदी खां पोइ इलेक्शन कमीशन 31 दिसंबर ते इस्लामाबाद में मकानी चूंडूं कराइण जो फ़ैसिलो कयो। ऐवान सदर तरफ़ां चयो वियो आहे त मौजूदा बिल जो सेक्शन 2 इस्लामाबाद में 125 यूनियन काउंसिलनि जो ज़िक्र करे थो। मौजूदा बिल सबबि 31 दिसंबर ते थींदड़ चूंडूं ॿीहर मुलतवी कयूं वयूं। मौजूदा बिल जे सेक्शन 3 मूजिबि चूंड शेड्यूल जे ऐलान खां पोइ मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड जो तरीक़ो तब्दील कयो वियो आहे।
पीडीएम जे सरबराह ऐं जमियत उलमा इस्लाम फे जे अमीर मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा सरकारी वसीला इमरान खान मथां ख़र्च थी रहिया आहिनि। पेशावर में ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत ख़िलाफ़ JUIF जी APC खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में माण्हुनि खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो पियो वञे। ॿिन्ही सूबाई हुकूमतनि जा सरकारी वसीला इमरान खान ते ख़र्च थी रहिया आहिनि। मौलाना फज़लुर रहमान चयो त इमरान खान मुल्क खे ॿोड़ण लाइ ॿीहर इक़्तिदार में अचणु चाहे थो। इत्तेहादी हुकूमत जी कोशिश सां मुल्क हाणे डिफॉल्ट जी ख़तरे मां निकिरी चुको आहे। मुखालिफ़ हुकूमत ख़िलाफ़ रंडकूं पैदा करे रहिया आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत ते तनक़ीद कंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत 900 अरब रुपयनि जा कर्ज़ वठी ग़रीब सूबे खे कर्ज़दार बणाए छॾियो। सूबे में अञा ताईं को बि मेगा प्रोजेक्ट तैयार नाहे थी सघियो। ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत ऐं वॾे वज़ीर खे उन जो हिसाब ॾियणो पवंदो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त मुल्क में मायूस कंदड़ सूरत हाल बावजूद पुरउमीद आहियूं त 2023 जूं चूंडूं तहरीक इंसाफ़ ई खटींदी। नए साल जे मौक़े ते जारी कयल बयान में PTI चेयरमैन इमरान खान चयो त साल 2022 में बहितरीन कारकर्दगी वारी हुकूमत खे साज़िश तहत हटाए मुल्क खे ॾोहारियुनि जे हवाले कयो वियो। मौजूदा मायूस कंदड़ सूरत हाल जे बावजूद पुरउमीद आहियां त 2023 जूं चूंडूं PTI खटींदी। 2023 जी शुरूआत जे मौक़े ते PTI चेयरमैन पंहिंजी तस्वीर जारी कंदे हिकु पोस्ट जारी कई जंहिंमें लिखियो त साल 2022 हिकु ई वक़्तु बहितरीन ऐं बदतरीन बि हो। ज़ाती मफ़ादनि लाइ हिकु साज़िश ज़रिए बहितरीन मुआशी कारकर्दगी ॾेखारींदड़ हुकूमत खे हटायो वियो ऐं पाकिस्तान खे ॾोहारियुनि जे हिकु ग्रुप हवाले कयो वियो। इमरान खान लिखियो त उन ग्रुप मुल्क जी मईशत खे तबाह कयो। हुननि पाण खे NRO 2 ॾिनो ऐं नैब कानून में तरमीम ज़रिए समूरनि वाइट कॉलर क्रिमिनल्स लाइ फुरमार जा दरवाज़ा खोलिया विया। 2022 जे हवाले सां PTI चेयरमैन लिखियो त हीअ साल पहिरीं ईअं हो त उन साल दौरान मूं समूरनि पाकिस्तानियुनि खे हिकु क़ौम बणिजंदे ॾिठो। इलेक्शन कमीशन जी मुकमल पुठभराई सबबि मुल्क जे समूरनि सियासी पार्टियुनि गॾु थी तहरीक इंसाफ़ ख़िलाफ़ मामूली अवामी हिमायत कई, पर उन बावजूद बि 75% ज़िमनी चूंडनि में तहरीक इंसाफ़ कामयाब रही ऐं उन पाण खे सही माना में हिकु क़ौमी पार्टी जे तौर ते मुनज़्ज़म कयो। कराची में नए साल जी आमद जे मौक़े ते कोठायल हिकु तक़रीब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियुनि दौरान हिकु शहरी तरफ़ां सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी ते जूतो उछलायो वियो। कराची जी निमाश चौरंगी वटि नए साल जी आजियां लाइ कोठायल आतिशबाज़ी जी तक़रीब में सिंध जो गवर्नर कामरान टेसूरी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाए रहियो हो त हिकु शहरी मथसि जूतो उछलायो। ख़ुशकिस्मती सां उछलायल जूतो गवर्नर खे न लॻो। जूतो गवर्नर जे हथनि वेझो अची किरियो। उन बावजूद सिंध जे गवर्नर ॻाल्हियुनि जो अमल जारी रखियो। उन मौक़े ते सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी ॻाल्हियुनि जो अमल जारी रखियो। हुन चयो त नए साल जे मौक़े ते अहिड़ी हरकत कंदड़नि खे माफ़ करियां थो। तक़रीब में गवर्नर सां गॾु ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, एडमिनिस्ट्रेटर सैफुल रहमान बि मौजूद हुआ। सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी तरफ़ां निमाश चौरंगी ते नए साल जी ख़ुशी मल्हाइजंदड़ जशन में उन वक़्तु बदनज़मी पैदा थी वई जॾहिं पुलिस सिंध जे गवर्नर जे पहुचण खां अॻु आतिशबाज़ी लाइ आंदल सामान ज़ब्त करे छॾियो। सिंध जे गवर्नर जी निमाश चौरंगी पहुचण खां पोइ उन जे प्रोटोकॉल अमले तरफ़ां पुलिस सां ॻाल्हियुनि खां पोइ आतिशबाज़ी जो सामान वापसि कयो वियो, जंहिंखां पोइ निमाश चौरंगी ते नए साल जी ख़ुशी में ज़बरदस्त आतिशबाज़ीअ जो मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे ॾिसण लाइ शहरनि जो वॾो अंग पिणु मौजूदु हो। बलोचिस्तान जी सिविल सेक्रेटरीट में ग्रेड 4 ऐं 5 जूं नौकरियूं 15 खां 40 लख रुपयनि में विकिरो थियण जो इंकशाफ थियो आहे। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजे बयान में बलोचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर जाम कमाल पंहिंजी पार्टी ते तनक़ीद कंदे इल्ज़ाम लॻायो आहे त अॼु बलोचिस्तान जी सिविल सेक्रेटरीट में नाइब कासिद ऐं ड्राइवर जे उहिदे लाइ 15 लख ऐं स्टेनोग्राफर जी पोस्ट लाइ 40 लख रुपयनि जो मुतालबो कयो पियो वञे। जाम कमाल चयो त जेकी माण्हू
माण्हू S&GAD हलाए रहिया आहिनि उन्हनि खे ख़बर हुजणु घुर्जे त छा थी रहियो आहे। उन्हनि उहिदनि ते मुक़ररु थींदड़ माण्हू न त सरमाएदार थींदा न ई वरी मुलाज़िम। अॻूणे वॾे वज़ीर चयो त हिकु ग़रीब माण्हू कंहिंखे चयो आहे त हूअ ड्राइवर जी नौकरी ॾियारण लाइ कर्ज़ वठंदो ऐं अदायगी कंदो, बाक़ी पैसा मुंहिंजी पघार मां वसूल कया वञनि, जंहिं मां सिर्फ़ 10,000 रुपयनि ताईं वरिता वञनि त जीअं मां बि पंहिंजे ॿारनि जो पेट भरे सघां। अॼु अहिड़े माहौल जा कुझु माण्हू ज़िम्मेवार आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त छा थी रहियो आहे। सॼी दुनिया जियां गूगल तरफ़ां बि नए साल जे मौक़े ते मुबारकबाद मुनफ़रद अंदाज़ सां ॾिनी वई आहे। सेकंडनि में घुर्बल ॼाण ॻोल्हण लाइ दुनिया जी मशहूर तरीन सर्च इंजन गूगल नए साल जी मुबारकबाद पंहिंजी डूडल ज़रिए ॾिनी। गूगल तरफ़ां डूडल में 2022 खां पोइ 2023 ॾेखारियो वियो आहे, जंहिं में ख़ुशीअ जो इज़हार बि कयो वियो आहे। डूडल में 2023 खे भलेकार चवण लाइ आतिशबाज़ी बि ॾेखारी वई आहे, जॾहिं त गूगल जे लफ़्ज़नि खे नए साल लाइ सजायो पिणु वियो आहे। इंडस हाईवे ते वाक़े पुलिस चौकी शाहबाज़ खेल मथां दहशतगर्दनि जे हमले में हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो। खैबर पख्तूनख्वा जे ज़िले लखी मरवत में नए साल जी शुरूआत दहशतगर्दनि जे हमले सां थी। छंछर ऐं आचर जी राति देर सां दहशतगर्दनि इंडस हाईवे ते वाक़े पुलिस चौकी शाहबाज़ खेल ते हमलो करे ॾिनो, जंहिं में हिकु पुलिस एहलकार तहसीनुल्लाह शहीद थी वियो। पुलिस अख़्तियारनि मूजिबि दहशतगर्दनि हमले में वॾनि खूदकार हथियारनि जो इस्तेमालु कयो, पर पुलिस जवाननि जी जवाबी कार्रवाई सबबि दहशतगर्द फरार थी विया। हमले जी इतला मिलंदे ई पुलिस जी वॾी नफ़री मौक़े ते पहुची वई ऐं इलाइक़े खे घेरे में वठी सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो। अख़्तियारनि मूजिबि सर्च ऑपरेशन दौरान हिकु मुबैना दहशतगर्द जी लाश बि चौकी वेझो मिली आहे, जेको इम्कानी तौर ते पुलिस जी जवाबी फायरिंग सबबि मारिजी वियो आहे। अख़्तियारनि मूजिबि दहशतगर्द जी सुञाणप अवैस जे नाले सां थी आहे, जेको पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस मथां हमलनि में CTD बनू ऐं लकी मरवत पुलिस खे घुर्बल हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 5 ॼणा क़तूल थी विया आहिनि। ख़ैरपुर वेझो पीउ पुट समेत 3 ॼणा मुबैना तौर अगवाबाद क़तूल। हथियारबंद पिरियालो जे ॻोठ बंदाई शाख भरिसां सखर वेंदड़ 3 ॼणनि खे अगवा करे विया। जवाबदार 3 ॼणनि खे सिंधु दरियाव जी कप ते क़तूल करे फरार थी विया। मारिजी वियलनि में ॻोठ महमूद ओढो वासी शाहज़ादो, लाड़काणे वासी गुलाम रसूल ओढो ऐं संदसि पुट गुलामबास ओढो शामिल आहिनि। इतला ते पुलिस ऐं ओढा बिरादरी जा माण्हू वाक़े वारे हंधि पहुता। क़तूल जो कारण जतो ई ओढा तकरार ॿुधायो पियो वञे। ॿिए पासे कंदकोट पुलिस हथां 3 ॾींहं अॻु मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल 2 धाड़ेलनि जा लाश 2 मुग़वियुनि जी आज़ादी एवज़ वारसनि हवाले कया विया। वहाब बंगवार ऐं 50 लख इनाम रखियल शरीफ बंगवार जा लाश संदन वारस औरतूं कचे तरफ़ खणाए वयूं। ज़रियनि जो चवणु आहे त धाड़ेलनि जा लाश 2 मुग़वियुनि गुलाम रसूल मीरानी ऐं यासीन उर्फ़ शालू गोलो जी आज़ादी एवज़ संदन वारस औरतुनि हवाले कया विया। गुलाम रसूल मीरानी 1.5 महीने खां ऐं यासीन उर्फ़ शालू गोलो 24 ॾींहंनि खां धाड़ेलनि जी क़ैद में हुआ। ठारू शाह वेझो दरबेलो जे कचे वारे इलाइक़े में कलोड़ा चांडिया तकरार तां वधीक हिकु नौजवान मारिजी वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि में 3 महीननि खां जारी ज़मीन जे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में 22 वरनि जो मुनवर अली चांडियो मारिजी वियो। धुरियुनि में फायरिंग जी ॾे वठि जारी रहण सबबि इलाइक़े में ॾहकाउ पखिड़ियल आहे। हैदराबाद कासमाबाद वारे इलाइक़े दादू भरिसां ॻोठ नौलखो में हथियारबंदनि ओताक ते सुतल नौजवान खे फायरिंग करे मारे छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त अणॼातल हथियारबंद ओताक में सुतल 17 वरनि जे फैज़ महमद पुट मोहम्मद शाहिन खे गोलियूं हणी क़तूल करण बाद फरार थी विया। मक़तूल जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। झोल वासी नौजवान दुकानदार शादातपुर ॾांहुं वेंदड़ रस्ते मां पुरासरार तौर गुम थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान शोएब आराई पंहिंजे घरवारी खे वठण लाइ झोल मां शादातपुर वेंदे रस्ते तां गुम थी वियो आहे।
शोएब आराई जो भाउ ताहिर आराई पारां पुलिस ते नौजवान खे खंभण जा इल्ज़ाम। ताहिर आराई जो कुछ अरसो अॻु दुकान मां चोरी थियण बाद शोएब जवाबदारनि खे गिरफ़्तार करायो हो। SHO जवाबदारनि खां पैसा वठी खेनि छॾे ॾिनो हो। शोएब SHO खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। ख़दशो आहे त SHO भाउ खे खंभराइण बाद माराए न छॾे। IG सिंध खे नोटिस वठण जी अपील कई वई आहे। सखर सब्जी मंडी वेझो कखावन घरनि खे बाहि पीरसन औरत सड़ी फोत थी वई आहे। सखर सब्जी मंडी वेझो कखावन घरनि खे बाहि पीरसन औरत सड़ी फोत थी वई। 2 औरतूं सड़ी ज़ख़्मी पिण थियूं आहिनि। ईंदी रज़ाकारनि मूजिबि घरनि खे बाहि लॻण सबबि मिसमात शुगर शेख सड़ी फोत थी वई। सड़ी ज़ख़्मी थियल औरतनि खे सिविल अस्पताल सखर मुंतकिल कयो पियो वञे। ईंदी रज़ाकारनि मूजिबि कखावन घरनि खे बाहि सबबि कुझु माण्हू फाथल आहिनि। रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। जॾहिं त बाहि लॻण ऐं औरत फौत थियण बाद इलाइक़े में रोजराड़ो मची वियो आहे। कुंभ में इंटरनेशनल प्रेस क्लब कुंभ कोडिजी जी नई सैलानी बाडी 2023 जी चूंड सरपरस्त आला डॉक्टर आशिक हुसैन लाशारी जी निगरानी हेठ थी गुज़री, जंहिंमें सदर गुलाम अकबर गोपांग, जनरल सेक्रेटरी तौफीक लुंड बिना मुकाबले चूंडजी विया। कुंभ में इंटरनेशनल प्रेस क्लब कोडिजी जी नई सैलानी 2023 जूं चूंड थी गुज़री, जंहिंमें बिना मुकाबले सदर गुलाम अकबर गोपांग, जनरल सेक्रेटरी तौफीक लुंड चूंडजी विया। बाडी में नायब सदर सैयद आरफ हुसैन शाह, सीनियर नायब सदर मियाल खान लाशारी, ज्वाइंट सेक्रेटरी बादशाह गोपांग, इतलात सेक्रेटरी खादिम भट्टी, प्रेस सेक्रेटरी रजब अली शीनो, फाइनेंस सेक्रेटरी लालिनो गोपांग, ऑफिस सेक्रेटरी हसन रजा तुमरानी, चेयरमैन वर्किंग कमेटी डॉक्टर जाकिर हुसैन मेहरानी, वाइस चेयरमैन वर्किंग कमेटी नसीर सोलंगी, मेंबरन में सोहेल सोलंगी, गुलाम सरवर पयार, दरिया खान गोपांग, इमदाद वली लुंड, राबेल गोपांग, खुदाबख्श राजपर, साबित अली तुमरानी, हैदर शाहानी चूंडजी विया। तकरीब में इंटरनेशनल प्रेस क्लब के उहदेदारनि ऐं मेंबरान पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदे ॿुधायो त इंटरनेशनल प्रेस क्लब कुंभ कोडिजी हमेशा मज़लूम जो साथ ॾेई उन्हनि जो आवाज़ प्रेस क्लब जी प्लेटफॉर्म तां आला ऐवाननि ताईं पहुचाइणो आहे ऐं मुआशरे में हिकु सुठो किरदार अदा कयो वेंदो ऐं रियासती इदारनि सां भरपूर तावन रहंदो। वाही पांदी वेझो ॻोठ छपर खान में बाअसरनि पारां बेवा औरत जी ज़मीन ते मुबैना तौर कब्ज़ो कयो वियो आहे। बेवा ज़मीरा जमाली मासूम ॿारनि समेत ज़मीन ते मुबैना कब्ज़े खिलाफ़ प्रेस क्लब पहुची वई। बेवा ज़मीरा जमाली ऐं ज़मीन ते कब्ज़े इल्ज़ाम हेठ आयल धुर में थियल मुंहमारी जी वीडियो बि साम्हूं अची वई आहे। ज़मीरा जमाली जो चवणु आहे त गुलाम नबी, अज़ीज़ुल्लाह, हबीबुल्लाह जमाली ऐं ॿियनि ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। पुलिस खेसि कार्रवाई नथी करे।